सिंधु देश मुक़दर आहे साईं GM सैतराबारा। सिंधवासियो भाइरो ऐं भेनरो, अॼु वरी हिकु वारदात जेका रियासती इदारनि पारां एजेंसियुनि पारां कई वई आहे। जेलनि में क़ैद जेके सिंध जा सियासी कारकुन आहिनि, उन्हनि खे जेलनि जे अंदरि बदतरीन तशद्दुद जो निशानो बनायो वियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं जेके असां वटि ख़बरूं आयूं आहिनि, उन्हनि में हैदराबाद जी रिपोर्ट जेका आहे उहा क्लियर आई आहे त उते जीअं सिंध मुतहदा महाज समेत सिंध जे क़ौमी कारकुननि मथां जेके जेलनि में क़ैद आहिनि, उन्हनि जे मथां सॼी राति बदतरीन तशद्दुद ISI, FC, रेंजर्स ऐं जेके जेल जी पुलिस आहे उन्हनि गॾियल तौर ते कयो आहे, जंहिंमें केतिरनि ई कारकुननि जी जेका सूरत हाल आहे सा नाज़ुक ॿुधाई वञे पई। असांजा अॻुवान जेके सेंट्रल जेल में बंदि आहिनि, उन्हनि में हैदर खोसो आहे, रहीम खोसो, सनी भट्टी, दरिया ख़ान राजपर, उनखां सवाइ जेके कारकुन आहिनि फराज़ अहमद आहे, साकी मेहरान, अदो बुलो ऐं ॿिया केतिरा ई कारकुन आहिनि जिन में ख़बर पई आहे त न सिर्फ़ु तशद्दुद कयो वियो आहे ऐं उन्हनि खे बदतरीन हिकिड़ो गैर इंसानी टार्चर बाद मरणी हालत आहे उन्हनि में काफ़ी नौजवाननि जी। उन मां 7 ॼणनि खे हे कढी ISI वारा पाण सां गॾु खणी विया आहिनि। हाणे ख़बर न आहे त उहो जेल मुंतक़िली आहे या वरी हुननि खे कंहिं टार्चर सेल में जेको आहे सो क़ैद कयो वियो आहे। हाणे सूरत हाल इहा आहे सिंध जी त असां वटि हिकिड़ो को वाक़ियो थिए थो, इन क़िस्म जो को वाक़ियो थिए थो, पोइ उहो मुआशी इस्तेहसाल जो फुरलुट जो को वाक़ियो हुजे जंहिंमें तेज़ी था आणीनि। जीअं कुझु ॾींहं अॻु में रिपोर्ट आई त दौलतपुर लॻ 11,000 खां 15,000 एकड़ ज़मीन ते फ़ौज जेका आहे सा पंहिंजी मुकमल वालार उते करे चुकी आहे ऐं हिननि जा हेलीकॉप्टर उते घुमनि था। रेंजर्स जेको आहे सो उन्हनि खे ज़मीन ते तहफ़ुज़ ॾिए थी। साॻे वक़्त ते वरी बिजराणी लिगारी जे ॻोठाणनि जेके 80-90 जी तादाद में पहिरें क़ैद हुआ, पोइ हाणे उन्हनि खे 30-40 खां मथे अॼु बि जेके आहिनि, बग़ैर कंहिं केस हलाइण जे, बग़ैर कंहिं सबब जे हुननि खे अंदरि जेको आहे क़ैद में जेको आहे सो रखियो वियो आहे। न उन्हनि जी मुलाक़ात आहे, न उन्हनि जी जेको आहे सो ॾस पतो ॾिनो थो वञे, न उन्हनि जो को इलाजु करायो थो वञे। उहे अंदरि क़ैद में जहिड़ा जाॻंदा इंसान उहे क़ैद में ईअं वाड़े छॾिया अथनि जीअं जानवर बि कोन्हे दुनिया में कोन वाड़ियो वेंदो आहे। उहो हिकिड़ो अलॻि मामिलो ऐं माजरा आहे। एजाज़ गाहो, सुहेल भट्टी ऐं कुझु ॿिया असांजा जेके सीनियर दोस्त आहिनि, जिन खे 10 खां 15 साल थी विया आहिनि त उहे टार्चर सेलनि में आहिनि। उहे अलॻि ISI पारां टार्चर सेलनि में क़ैद कया विया आहिनि। पठान खान ज़ोहराणी, सर्वेच नोहाणिया, सर्वेच सरगाणी आहे ऐं ॿिया केतिरा ई जेके दोस्त आहिनि जेके वरी हुननि जे टार्चर सेलनि में आहिनि। यानी हिकिड़ा जेलनि में क़ैद आहिनि जिन जे मथां तशद्दुद, उहा बर्बरियत उहा जारी आहे। उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़े जेल मां ॿिए जेल में, जेलनि मां कढी वरी टार्चर सेलनि में खणी था वञनि। तशद्दुद उन्हनि जे मथां थिए थो। हिकिड़ा 10-15 सालनि ताईं जेके आहिनि से क़ैद में आहिनि, ISI जी टार्चर सेलनि में आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु इहा जेका ख़ौफ़ ऐं दहशत वारी जेका सूरत हाल आहे, ऐं जीअं मूं चयो त ॻोठ बिजराणी लिगारी जा जेके आम ॻोठाणा, उन्हनि जे ॻोठ खे कड़ो हर 5 ॾींहं 4 ॾींहं रेंजर्स पुलिस यानी उनखे घेराबंदी करे उन्हनि जा जेके मुआशी जेके ज़रिया आहिनि से क़ैद था कया वञनि, उन्हनि खे रोकियो थो वञे।
न को ॻोठाणो बनीअ ते वञी सघे, न को नौकिरीअ ते वञी सघे, न कंहिं कारोबार ते वञी सघे। बुख ऐं बदहालीअ में उहो सॼो ॻोठ जेको आहे सो गज़ा जी पटी लॻो पियो आहे। ऐं जेके माण्हू उन्हनि मां खयां अथनि तिन खे न मुलाक़ात आहे, न उन्हनि जी बीमारी बड़ीअ जो जेको हाल अहिवाल आहे, न माइटनि खे मिलण थो ॾिनो वञे। उन सां गॾु वरी हाणे कचे जे ज़मीनुनि ते, ॿनियुनि ते, इन्हनि समूरनि जेके असांजा वसीला आहिनि, ज़रिया आहिनि सिंध जा, उन्हनि ते फ़ौज आस्ते आस्ते कब्ज़ो बि करे। हाणे असां या त इन हिकिड़ो मामिलो करे हल कयूं, हिकिड़ो मसइलो थिए थो, असांजे अॻियां को इशू रखियो थो वञे, अलाए जेल वारनि जो मामिलो आहे, हाणे असीं वरी जेल ते जेको आहे सो कुझु बयानबाज़ी कंदासीं, वरी 5 माण्हू वञी बुख हड़ताल ते किथे विहारींदासीं, वरी 5-6 ॾींहंनि खां पोइ वरी ठीकु आहे, इहो मामिलो ख़तमु थी वियो। वरी बिजराणी लिगारी जे ॻोठाणनि जे मामले ते ईंदासीं, वरी बनीअ जे मसइले ते ईंदासीं, वरी दरिया जे मसइले ते ईंदासीं, वरी जेके ॿियूं जेके ज़्यादतियूं सिंध सां थियनि थियूं पियूं, वरी पाणीअ जो जेको मामिलो आहे उन ते ईंदासीं। हाणे बुनियादु जेको आहे उहो इहो आहे त असांखे हिननि मुंतशिर करे छॾियो आहे जेको क़ैद आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, दुनिया जेका आहे सा हाणे अॼु जे दौर में त हिकिड़ो ॻोठ थी वई आहे, ग्लोबल विलेज आहियूं न पाण। ग्लोबल विलेज जो मतिलबु आहे त वेनेज़ुएला में जेको थिए थो लाइव था असीं ॾिसूं, लाइव था ॾिसूं त कीअं अमेरिका जेके नामदार जी फ़ौज लहे थी, उन जा जेके आहिनि नेवी सील्स वञनि था उते, ऐं कीअं उन हिकिड़े सदर खे अखियूं ॿधी चोरनि वांगुरु खणी सिधो अमेरिका। फ़लस्तीन में छा पियो थिए उन जी सॼी लाइव असीं रिपोर्टिंग ॾिसूं पिया। ईरान में छा पियो थिए उहो सॼो लाइव ॾिसूं पिया। दुनिया में किथे बर्फ़ पई पवे, किथे सुनामी थी अचे, किथे को ज़ुल्ज़ुलो आहे, किथे सियासी को एहतजाज मुज़ाहिरो आहे, सॼो कुझु असीं लाइव ॾिसूं पिया। इन सॼी जेका ग्लोबल जेका सिचुएशन आहे उहा असांजे अखियुनि जे अॻियां सोशल मीडिया जे मार्फत हिन तरी थी अची बीहे। उन में हौसले, जुरत जी, बहादुरीअ जी इन खां वॾो को मिसाल थी सघे थो त ग्रीनलैंड हेतिरो हिकिड़ो, यानी 65,000 माण्हू, टोटल सॼे ग्रीनलैंड में 65,000 माण्हू जेके हिकिड़े यानी नंढड़े टाउन टाइप जेको ॻोठ आहे, शहर आहे, उन में एतिरा माण्हू मस था अचनि। उन 65,000 माण्हुनि वारे ग्रीनलैंड ते दुनिया जी सुपर पावर अमेरिका उन जो सदर चवे थो त बाबा असांखे इहो ग्रीनलैंड खपे, पैसा वठो, जे न त असीं हिन ते कब्ज़ो कंदासीं। ऐं उहे दुनिया जे उन नंढड़ी आबादी 65,000 माण्हुनि जेकी जिते आबादी आहे, उहे उथी बीहनि था पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे वसीलनि जे लाइ, पंहिंजे ज़मीन जे लाइ, सरज़मीन जे लाइ। अमेरिका खे चैलेंज था कनि त न, तुंहिंजो कब्ज़ो मंज़ूर कोन्हे को। यानी दुनिया जी वॾे में वॾी सुपर पावर साम्राज्यत जेका आहे उन खे 65,000 माण्हू जिन जी न आर्मी आहे, जिन वटि न हथियार आहिनि, जिन वटि कुझु बि कोन्हे को, उहे उथी बीहनि था त हिन मिटीअ जा मालिक असीं आहियूं, असां इहो कब्ज़ो क़बूल कोन कंदासीं, मारे असांखे पोइ कब्ज़ो भली कयो। 65,000 माण्हू घणा ॾींहं विढ़ंदा? 65,000 माण्हू घणा ॾींहं विढ़ंदा? हाणे हिकिड़ो इहो पासो दुनिया जो आहे जेको असांखे नज़र अचे थो। ॿिए पासे असीं सिंधी क़ौम जेके हिकिड़ी तारीख़ ऐं तहज़ीब जा वारिस आहियूं, मालिक आहियूं, दुनिया जी मुहज़ब क़ौम आहियूं, दुनिया जी वॾे में वॾी जेका हिकिड़ी सिटी स्टेट जो जेको कॉन्सेप्ट आहे, तस्वर आहे, त 5,000 साल अॻु असां एतिरा जदीद हूंदा हुआसीं जो अॼोकी जेका 2025 वारी जेका दुनिया आहे न, उन जे बराबरि, उन जी इक्वल हूंदा हुआसीं। असांजो माणपो, असांजा उसूल, असांजा ज़ाब्ता, असांजी शहरी अॾावत, तव्हां वञो त सही मुंहिंजे दड़े ऐं उन जूं जेके शहरी रियासत जा जेके कीअं हुननि जेके रस्ता ठाहिया आहिनि, घर ठाहिया आहिनि, स्विमिंग पूल ठहियो पियो आहे, बाज़ारूं आहिनि। यानी दुनिया दंग रहिजी थी वञे
त एॾी वॾी अज़ीम तहज़ीब जी वारिस क़ौम अॼु असीं उन बदतरीन ग़ुलामीअ जो शिकार आहियूं। बदतरीन ग़ुलामी आहे ऐं हीअ ज़िलत जी इंतिहा आहे। असांजे हिन हिन ग़ुलामीअ असांजे मुआशिरे खे एॾो त किराए विधो आहे जो हे छा पियो थिए, जेकबाबाद ऐं उत्तर सिंध ॾे छा पियो थिए, नियाणियुनि खे गिरफ़्तार करे घरां थाणे में बंदि करे उन्हनि जी असमत दरी थी कई वञे। यानी जंहिं समाज में नियाणी 7 क़ुर जो दर्जो थी रखे, इहो सिंधी समाज आहे न, इहो मुंहिंजो समाज आहे, तव्हांजो समाज आहे, जिते नियाणीअ खे असीं 7 क़ुर जो दर्जो ॾियूं, उहे नियाणियूं असांजूं थाणनि में उन्हनि जे इज़तुनि सां खेॾियूं वञे। इहा ग़ुलामीअ जी बदतरीन शिकिल आहे, मुआशी इस्तेहसाल जी बदतरीन शिकिल आहे, बेवसीअ जी हिकिड़ी बदतरीन शिकिल आहे। हीअ बेवसी न आहे त छा आहे त क़ैद में तव्हांजा माण्हू जेलनि में बि उहे टार्चर, उन्हनि जे मथां टार्चर थो कयो वञे। असीं बेवसूं, ज़मीन ते कब्ज़ो थियो आहे, 11,000 एकड़ ज़मीन दौलतपुर में, यानी जूं कान थी सुरे। ॿिया प्लान अलॻि अथनि, ॿी रिथाबंदी अलॻि अथनि। असीं पंहिंजे यानी साईं जीएम सैद जे सालगिरह ते सिंध जा क़ौमी कारकुन, बाशऊर माण्हू, दानिश्वर, इंटेलेक्चुअल वञनि था, बाबा ख़िराज अक़ीदत साईंअ खे पेश था कयूं। सन असांजो सियासी काबो आहे, मर्कज़ आहे। सन असांखे सिंध ॾिनी, सम्झाई त असीं सिंधी क़ौम आहियूं, सिंध असांजो वतन आहे, आज़ादु रहिया आहियूं ऐं आज़ादी असांजो हक़ आहे। इहे ॻाल्हियूं साईं जीएम सैद असांखे सेखारियूं। अॼु सिंध जा माण्हू साईं जीएम सैद जे सालगिरह जे लाइ वञनि था त रोडनि ते पथर लाथा विया आहिनि, मिटीअ जा ढेर कया विया आहिनि, पुलिसूं, रेंजर्स, ISA नूस नूस कंदा था वतनि त ख़बरदार जो तव्हां सन विया हो। हे क्लिपूं, हे तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो, हे हिन जा इदारा, तव्हां अची वेंदो हुन फलाणी रैलीअ में वेंदो, तंहिंजे करे न छॾींदासूं। छो कोन छॾींदासीं? असीं पंहिंजे वतन में, पंहिंजे कंहिं हिकिड़े शहर मां ॿिए शहर में सियासी कंहिं अमल में शिरकत करण जे लाइ आज़ाद न आहियूं। इहा बेठिकियत आहे, इहा ग़ुलामी आहे, इहा ज़िलत आहे। ज़िलतुनि खे बर्दाश्त कबो आहे छा? ग़ुलामीअ खे बर्दाश्त कबो आहे छा? तंहिंजे करे हे जेका मजमूई जेका सूरत हाल आहे, मां बार बार इहो सिंध जे माण्हुनि खे चवां थो, मुंतशिर शिकिल जेका आहे उनखे ख़तमु करे ऐं हिन मुतहद थियो, हिन मुठ थियो। केसीं ताईं हिन ज़मीनुनि ते कब्ज़ा ॾिसंदासीं, केसीं ताईं पंहिंजो पाण खे अक़िलियत में तब्दील थींदड़ जेका इहे साज़िशूं आहिनि उन में वेंदो ॾिसंदासीं, केसीं ताईं दरिया जो पाणी जेको आहे असांजो खॼो पियो वञे उनखे पिया ॾिसंदासीं, केसीं ताईं? क़ैद आहियूं पोइ बि टार्चर थींदो। बच्चा धरतीअ जा पुट 15 साल, 12 साल, 10 साल, एजाज़ गाहो अंदर आहे, कंहिंजो पुटु आहे, इनफरादी तरह कंहिं माउ जो पुटु हूंदो, इज्तिमाही तौर ते हू सिंध जो पुटु आहे, असांजो, तव्हांजो, सभिनी जो। सुहेल भट्टी केरु आहे? उनजी सुञाणप उनजी माउ पीउ न आहे, उनजी सुञाणप उनजी सिंध आहे। सर्वेच नुहाणी केरु आहे? हे रोज़ हींअर जामशोर में वेठा आहिनि, नुहाणी बिरादरी जा 2 औरतूं आहिनि, 4 छोकिरा आहिनि, 5, हे रुगो उन फैमिलीअ जो मामिलो न आहे। सर्वेच सरगाणी पंहिंजे रुगो माउ ऐं पीउ जो पुट जी रुगो हुनजी सुञाणप न आहे, हो धरतीअ जा पुट आहिनि, हिकिड़ी क़ौम जा फर्ज़ंद आहिनि। ऐं क़ौम एॾी बेवस, एॾी बेहिस चइजे जो नौजवान खंभे खणी था वञनि, असां घर सुता पिया आहियूं, सम्झूं था त खेर आहे।
हज़ारे एकड़ ज़मीन कब्ज़ो असां सम्झूं था त खेर आहे। हीउ सॼो ॻोठ जो ॻोठ वीरान थी वियो हलियो। बिजराणी लिगारी जे वञो न उन्हनि जे ॻोठनि घरनि में मातम लॻो पियो आहे त मुलाक़ात नथी कराई वञे। ऐं मूंखे उहा न्याणी जंहिं पंहिंजे नंढड़ी मासूम धीउ खे जेका अञा कुल्हे ते खणी ऐं वञी पंहिंजो पाण खे दरिया में लोढ़ी, इन खून जा जवाबदार असीं। इहा तारीख़ में इहा जेका FIR आहे न ॻोठ बिजराणी लिगारीअ जे उन धीउ जी, उन न्याणीअ जी जंहिं पंहिंजे मासूम न्याणीअ सां गॾु दरिया में पंहिंजो पाण खे लो, इहा बेवसी आहे न। इहा बेवसी छाकाणि आहे इन करे त क़ौम ख़ामोश आहे, असीं ख़ामोश आहियूं। इहा असांजे मथां FIR आहे, इहा दुश्मन जे मथां न आहे FIR। त असांजूं न्याणियूं, असांजूं औरतूं, असांजा नौजवान, असांजा पुट टार्चर सेलनि में गैर इंसानी तशद्दुद जो शिकार थियनि, न्याणियूं ख़ुदकशी कनि, असीं कुझु न, असीं जवाबदार आहियूं। असां मां जवाबदार आहियां, मां जवाबदार आहियां, मां ज़िम्मेवार आहियां, मुंहिंजी पार्टी ज़िम्मेदार आहे, मुंहिंजी क़ौम ज़िम्मेदार आहे, क़ौमी तहरीक ज़िम्मेदार आहे। असां हिनखे मश्किरी ऐं मामूली ॻाल्हि था सम्झूं। माण्हू ख़ुदकशियूं पिया कनि, ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि। मूं चयो त 65,000 जी आबादीअ वारो ग्रीनलैंड जेकॾहिं अमेरिका खे चए थो त ख़बरदार थी वञे, असांजे ज़मीन ते ईंदे, असांजे लाश जे मथां गुज़री, पोइ असांजे धरतीअ ते कब्ज़ो कंदे। ऐं असां 47 खां वठी ग़ुलाम आहियूं, 47 खां वठी। हर शइ अल्लाह तलह तबाह, गैस, तेल, कोयलो, डेमोग्राफी जी हालत, ॿोली, तारीख़, ज़मीन वञे पई, दरिया लुटिजे पियो। असां 4 जी देगड़ी ठाहे पंहिंजे रुॻो नारनि में ख़ुशियूं, नारे 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 इन में ख़ुशियूं। तंहिंजे करे हे जेको जेल जे मथां जेको तशद्दुद आहे, इहो तशद्दुद असां यानी असांजी बेवसी ऐं बेहिसीअ जे मथां तशद्दुद आहे। छा असां ग़ुलामीअ खे क़बूल करण जी बि असां में अहलियत आहे छा? असीं ग़ुलाम आहियूं, ग़ुलामी बि क़बूल था कयूं, ग़ुलामीअ खे बर्दाश्त था कयूं, त पोइ मुअल न आहियूं त बाक़ी छा आहियूं? मुअल क़ौम जेका हूंदी आहे न, क़ब्रिस्तान वारा मुज़ाहिरो न कंदा आहिनि। क़ब्रिस्तान कोन उथंदो। तव्हां वञी क़ब्रिस्तान में केॾे बि ॾाढे मुड़ुस जे क़बर जे मथां बि तव्हां हुनखे ॻाल्हायो, हराम जो लफ़्ज़ बि पुछे। असीं त जहिड़ा इंसान था पाण खे सॾायूं, क़ौम आहियूं, तारीख़, तहज़ीब। हे राजा ॾाहिर जंहिं चयो त मां दुश्मन जी रस्ता रोक कंदुसि, भली मरी वञा, उन राजा ॾाहिर जो रूह किथे आहे? अॼु असां में दरिया ख़ान जो रूह किथे आहे? दोदो सूमरो किथे आहे? असां मां पैदा थियो दोदो सूमरो। हिन क़ौम मां जेका ग़ुलामीअ खे क़बूल थी करे ऐं ग़ुलामीअ ॾे डोड़ंदी थी वञे, अञा असांजा माण्हू चवंदा असांखे 73 जो आइन खपे, पाकिस्तान खपे, हीअ रियासत खपे। इहा क़ौम जेका आहे दोदो सूमरो इन्हनि जो त कोन हूंदो, दरिया ख़ान, राजा ॾाहिर। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे सुञाणो। ऐं मां सॼी क़ौम खे चवां थो, दुश्मन खे बि चवां थो, बार बार इहो चवंदो रहियो आहे सिंध जे नौजवाननि खे त हाणे हे मां तव्हांजे अॻियां 2-3 ॻाल्हियूं रखां थो। सिर्फ़ु जेल जे मथां तशद्दुद जो मामिलो न आहे, सिर्फ़ु ज़मीन ते कब्ज़े जो मामिलो न आहे। ॻोठ बिजराणी लिगारीअ जो उन्हनि बेगुनाह माण्हू जेके क़ैद कयल आहिनि, रुॻो उन जो मसइलो कोन्हे। उन न्याणीअ जंहिं ख़ुदकशी कई उन जो मसइलो रुॻो कोन्हे। उन्हनि न्याणियुनि जिन जी असमत दरी कई वई आहे, लॼा लुट थी आहे जिन न्याणियुनि जी, रुॻो इहे इनफरादी न, इहे ग़ुलामीअ जे उन ग़र्क़ में असांखे जेको आहे सो ॿोड़ियो वियो आहे। हीअ जेका ग़ुलामी आहे, इन ग़ुलामीअ असांजो कारो मुंहुं कयो आहे। तंहिंजे करे जेसीं ताईं ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ उथी नथा बीहूं, पंहिंजे गुम थियल नौजवाननि जे लाइ, ज़मीनुनि जे वारसीअ जे लाइ, लॼ जेके असांजूं न्याणियुनि जी जेका असमतूं ऐं इज़तूं आहिनि उन जे बहालीअ जे लाइ,
जेसीं ताईं असीं गॾियल तौर ते क़ौम बणिजी न उथंदासीं तेसीं ताईं इहे मामला थींदा रहंदा। तंहिंजे करे मां समूरी सिंध खे चवां थो, मां बार बार इहो ऐलान कंदो आहियां ऐं पोइ उन ते मुख़्तलिफ़ तबसरा थींदा आहिनि, पर छा कजे, मां जॾहिं ॻाल्हाईंदुसि त मां जसमम चेयरमैन थी ॻाल्हाईंदुसि। तंहिंजे करे मां अॼु वरी जसमम चेयरमैन जी हैसियत में सिंधी क़ौम खे, क़ौमी तहरीक जे समूरनि पार्टियुनि खे, पंहिंजे कारकुननि खे चवां थो त जेसीं ताईं असां रियासत खे हिकिड़ो अल्टीमेटम ॾियूं त एजाज़ गाए खां वठी सर्वेच सरगाणी ऐं सर्वेच नुहाणीअ ताईं जेके बि लापता असांजा नौजवान आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते ज़ाहिर कयो। जेके बि जेल में असांजा माण्हू बिना सबब जे, कहिड़ो ॾोह आहे हैदर खोसो जो, कहिड़ो ॾोह आहे, रहीम खोसो जो कहिड़ो ॾोह आहे, दरिया ख़ान राजपर जो, वतन जी ॻाल्हि था कनि, तव्हां वठी हुनखे अंदरि करे छॾंदो ऐं असीं चुपड़ी करे वेही रहंदासीं। न, गुम थियल माण्हू, जेलनि में क़ैद सियासी कारकुन, ॻोठ बिजराणे लिगारे जा जेके हारी पोरहत जेके तव्हां गुम करे क़ैद करे छॾिया आहिनि, उन्हनि जे लाइ सिंध जी जेका ज़मीन ते तव्हां कब्ज़ो था कयो, कब्ज़ो हटायो। को बि पंजाबी फ़ौजी सिंध में असांखे न खपे। दरिया जो मामिलो हुजे, वसीलनि जो मामिलो हुजे, असां हिन बेठिकी कब्ज़े अज़ाब मुसीबत जे ख़िलाफ़ मां सिंधी क़ौम खे चवां थो त नंढड़ो पैमानो आहे त एजाज़ गाहो खां वठी सर्वेच सरगाणी ताईं समूरा माण्हू जेकॾहिं आज़ादु नथा कया वञनि त पोइ सिंध में हिकिड़ो न, ॿ न, टे न, बार बार असीं यारियूं मल्हाईंदासीं ऐं उहे यारियूं जेके हूंदियूं उहे दुश्मन जे सॼे साह खे हिन मुठ में करे हुनजो जेको आहे सो निड़ीअ खे न ॾींदासीं। इन करे सिंध जे मां माण्हुनि खे चवां थो, क़ौमी कारकुननि खे चवां थो, हीअ जेका मूं सूरत हाल रखी आहे इहा बेठिकियत जो, ग़ुलामीअ जो नतीजो आहे। उहा बेठिकियत जंहिं असांजा नौजवान पुट जेको अगवा करे टार्चर सेलनि में रखिया आहिनि, इहा बेठिकियत जंहिं असांजे नौजवाननि खे जेल में हुजण जे बावजूदु गैर इंसानी तशदुद जो शिकार बनायो थो वञे। असांजे नियाणियुनि जी इज़तूं लुटियूं थियूं वञनि, असांजे माण्हुनि खे, असांजे वसीलनि खे, असांजे ॿोलीअ खे, असांजे तारीख़ खे तहस नहस कयो थो वञे। तंहिंजे करे मां समूरी सिंध जे अॻियां इहा वाज़े थो रखां त हिन बेठिकी कब्ज़े ऐं उन कब्ज़े जे नतीजे में जेके बि नंढड़ियूं नंढड़ियूं बुरायूं आहिनि, ज़्यादतियूं आहिनि, ॾाढायूं आहिनि, जबर आहे, इन जबर जे ख़िलाफ़ गॾियल तौर ते मां रियासत खे इहो अल्टीमेटम थो ॾियां त असांजा माण्हू आज़ादु कयो। हाणे घणो थियो, 10-15 साल एजाज़ गाहो अंदरि आहे, हाणे घणो थियो, नथा कढो। जेके बि गुम थियल आहिनि, हिकिड़ो हिकिड़ो मूंखे, मां सभिनि जा नाला नथो खणां, जेके बि गुम थियल असांजा सियासी वर्कर आहिनि उन्हनि मां हिकिड़े हिकिड़े खे जेकॾहिं बाइज़त तरीक़े सां आज़ादु नथो कयो वञे, जेल में जिन बि तशदुद कयो आहे उन्हनि अहलकारनि खे जेकॾहिं सज़ा नथी ॾिनी वञे, ऐं जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि, दौलतपुर वारा तव्हां बि ॿुधो, 11,000 एकड़ ज़मीन मामूली कान्हे का। इन ज़मीन जे कब्ज़े जे ख़िलाफ़ जसमम जॾहिं यारी मल्हाईंदी त दौलतपुर मूंखे रोड ते नज़र अचे, मोरे वारा मूंखे रोड ते नज़र अचनि, कमू शहीद खां वठी कश्मीर कराचीअ ताईं, समूरा कश्मीर खां वठी मीरपुर ख़ासि ताईं समूरा सिंध जा रोड रस्ता उन्हनि ते निकिरी अचिजो। उहे यारी उहो ॿियो दफ़ो थींदी, टियों दफ़ो थींदी, रस्ता रोक कबी दुश्मन जी, छाकाणि त ज़्यादतीअ खे बर्दाश्त करण जो मतिलबु आहे त ग़ुलामीअ खे बर्दाश्त करणु। असीं ग़ुलाम रहणु नथा चाहियूं। असां सन में बि ऐलान कयो, मां अॼु बि चवां थो, ग़ुलामी क़बूल कान्हे, पाकिस्तान न खपे। ऐं हे जेके चवनि था न त न खपे वारो नारो न हणो, मुर्दाबाद वारो नारो न हणो, मां थो चवां त असीं था तव्हांखे चऊं, जीअं सिंध मुतहदा महाराष्ट्र चए त पाकिस्तान मुर्दाबाद, सिंधु देश जिंदाबाद। ग़ुलामी क़बूल कान्हे का, कल्ह बि कान हुई, अॼु बि न आहे, सुभाणे बि क़बूल न हूंदी। तंहिंजे करे मां समूरी क़ौम खे चवां थो, असांजी ताक़त जीअं सिंध मुतहदा महाराष्ट्र जी ताक़त सिंधी क़ौम में हिकिड़ो हिसो आहे न, पर सॼी क़ौम जी गॾियल ताक़त, सॼी क़ौमी तहरीक जी गॾियल ताक़त, हा रोड ते बीहो,
पुरअज़म थी करे रोड ते बीहो जेसीं ताईं असांजो हिकिड़ो हिकिड़ो गुम थियल माण्हू हाणे आज़ादु नथो थिए, जेसीं ताईं ॻोठ बिजराणी लॻारे जो समूरा माण्हू आज़ादु नथा थियनि, जेसीं ताईं असांजे जेल में जेके वारियल माण्हुनि खे तशदुद जो निशानो बनाईंदड़ जेके बि अहलकार उन्हनि खे सज़ा नथी ॾिनी वञे, जेसीं ताईं ज़मीनुनि ते जेका फ़ौज जी वालारा हिकिड़ो इंच बि ज़मीन जो फ़ौज जे हवाले न कंदासीं, 1 इंच ज़मीन जो तेल गैस कोयलो सिंध जी मादनियात जो हिकिड़ो जेको इंच बि जेको आहे न उहो बि असीं हाणे फुरलुट जो शिकार थियणु न ॾींदासीं। इहे मुंहिंजी चंद गुज़ारिशूं आहिनि। अचो बीहो, ग़ुलामी जो इनकार कयो, अचो बीहो, जदोजहद कयूं। ख़ामोशी मौत आहे। ख़ामोशी जो मतिलबु आहे त ग़ुलामीअ खे क़बूल था कयूं, असांखे ग़ुलामी क़बूल कान्हे का। तव्हां समूरनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी एम सिहत, सिंधु देश ज़िंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। महिरबानी।